ओम शांति। यदि मुरली तारीख है 13/9/2022। मिठा मिठा बाप दादा चरंता मीठे मीठे बार ता आपस में भाव आयो तांजो रूहानी ताकि रूहानी स्नेह में रहणो सुखदाई थई सभिन के सुख ॾियणो गुण ग्राही थियणो। प्रश्न आपस में रूहानी प्यार न हुजण जे कारण छा आहे? रूहानी प्यार कीअं थिए? उत्तर आहे देह अभिमान जे कारण हिक ॿिए जी खामियूं ॾिसंदा रहंदा आहिनि तॾहिं रूहानी प्यार न हूंदो आहे। तो छा कारण आहे? रूहानी प्यार न हुजण जो कारण आहे देह अभिमान। जॾहिं आत्मा अभिमानी ठहींदा आहियूं त स्वयं जी खामियूं कढण जो फुरनो रहंदो आहे। सतो प्रधान ठहण जो लक्ष्य रहंदो आहे। मिठा सुखदाई ठहींदा आहिनि तॾहिं आपस में ॾाढो प्यार रहंदो आहे। बाप जी श्रीमत जा ॿार कंहिंजे बि अवगुणनि खे न ॾिसो, गुणवान थियण ऐं ठाहिण जो लक्ष्य रखो। सभिनि खां जास्ती गुण हिकु बाप में आहिनि। बाप सां गुण ग्रहण कंदा रहो तॾहिं सभु ॻाल्हियूं छॾे त प्यार में रही सघंदो। ओम शांति। हाणे तव्हां ॿारनि खे इहो मालूम आहे कि बेहद जो बाप असांखे सुठो प्रधान ठाहे थो ऐं मूल युक्ति ॿुधाइनि था। बाप बि ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि कि तव्हां भाउ आहियो। आपस में तव्हांजो ॾाढो रूहानी प्रेम खपे। तव्हांजो हुयो त बरोबर, हाणे न आहे। मूल वतन में त प्रेम जी ॻाल्हि न आहे त बेहद जो बाप बि शिक्षा थो ॾे। ॿार अॼुकल्ह कंदे कंदे समय बीतजो वेंदो। दिन ॾींहं मास वर्ष बीतजा वेंदा न, मतलब बीतनि था, गुजरी था वञनि। बाप सम्झाइनि था तव्हां इहे लक्ष्मी नारायण हुयो, अहिड़ो तव्हांखे कीअं ठाहियो हुयो बाप। पोइ तव्हां कीअं हेठि उतरंदा आहियो। मथे खां हेठि उतरते समय गुजरी वियो। उहो ॾींहुं वियो, मास वियो, वर्ष वियो, समय वियो। तव्हां ॼाणदा आहियो पहिरियों सुठो प्रधान हुयासीं। आपस में ॾाढो लव हुयो। बाप भाइयुनि खे शिक्षा थो ॾे, अर्थात आत्माउनि खे। तव्हां सभु भाउ आहियो न आत्मा जे नाते, त तव्हांखे ॾाढो प्रेम हुजणो खपे। तव्हांजो आत्मिक प्रेम हुजणो खपे। रूहानी अर्थात आत्मिक प्रेम। मां तव्हां सभिनि जो बाप आहियां। तव्हांजी एम ऑब्जेक्टिव आहे सुठो प्रधान थियण जी। तव्हां सम्झो था जेतिरो असां तमो प्रधान खां सुठो प्रधान ठहींदा वेंदासीं ओतिरो असांजी ख़ुशी वधंदी वेंदी। अगरि असांजे जीवन में ख़ुशी वधे थी, गदगद था थियूं ख़ुशी में, हिन जो मतिलबु असांजी आत्मा सुठो प्रधान थींदी थी वञे। आत्मा जा हिसाब किताब चुटू थींदा वेंदा आहिनि त ख़ुशी थींदी वेंदी आहे। असां सुठो प्रधान हुयासीं। भाउ आपस में ॾाढो प्रेम में रहंदा हुयासीं। हाणे बाप द्वारा पतो लॻियो आहे कि असां देवता आहियूं, आपस में ॾाढो प्रेम में हलंदा हुयासीं। हेवन जा देवताउनि जी बि महिमा आहे न ॾाढी। असां हुतां जा निवासी हुयासीं। पोइ हेठि उतरंदा आयासीं। पहिरीं तारीख़ खां वठी करे अॼु 5000 वर्ष ताईं बाक़ी कुझु वर्ष अची करे रहिया आहिनि। शुरू खां वठी करे असां कीअं पाठ वॼायो आहे। हाणे तव्हांजी बुद्धि में आहे कि देह अभिमान जे कारण हिक ॿिए सां उहो प्यार न आहे। हिक ॿिए जी खामियूं ई ॾिसंदा रहंदा आहिनि। तव्हां आत्म अभिमानी हुयो त ईअं कंहिंजी खामियूं न ॾिसंदा आहियो कि फलानो अहिड़ो आहे, हिन में ईअं आहे। आपस में ॾाढो प्यार हुयो तव्हांजो। हाणे उहा अवस्था धारण करणी आहे। हिते हिक ॿिए खे हुन दृष्टि सां ॾिसंदा आहिनि, लड़दा आहिनि, झगड़दा आहिनि। बाबा जी घर में बि अगरि कोई देह अभिमानी आहे त ई उहे हिक ॿिए सां लड़दा झगड़दा, हिक ॿिए जी खामियूं हेॾे होॾे ॿुधाईंदा, फलानो अहिड़ो आहे अहिड़ो आहे, त सम्झी वञो इहो देह अभिमानी आहे। हुनखे हिनजे मथां असांखे रहम करणो आहे कि इहो बि आत्म अभिमानी ठही वञे। हाणे उहो सभु बंदि कीअं थिए, इहो बाप बि सम्झाए थो। तव्हां ॿार सतो प्रधान पूज्य देवी देवता हुयो, पोइ हेठि किरदे तव्हां तमो प्रधान थी आहियो। तव्हां केतिरा मिठा हुयो, हाणे पोइ केतिरा मिठा ठहो था। तव्हां सुखदाई हुयो, पोइ दुखदाई ठहियो। रावण राज्य में हिक ॿिए खे दुख ॾियण वारा।
काम कटारी हलाइण वारा आहिनि। सतो प्रधान हुया त काम कटारी न हलाईंदा। ये पंज विकार तव्हांजा केतिरा कड़ा शत्रु आहिनि। ये आहे ही विकारी दुनिया। श्री रावण राज्य आहे। ये भी तव्हां ॼाणदा आहियो। राम राज्य रावण राज्य कंहिंखे चइबो आहे। अॼुकल्ह कंदे कंदे सत्य पूरो थी वियो। त्रेता पूरो थी वियो, द्वापर पूरो थी वियो, हाणे कलयुग भी पूरो थी वेंदो। हाणे तव्हां हेठि उतरते उतरते तमो प्रधान थी विया आहियो। तव्हांजी उहा रूहानी ख़ुशी गुम थी वई आहे। हाणे तव्हांखे सतो प्रधान ठहिणो आहे। मां आयो आहियां त ज़रूर तव्हांखे सतो प्रधान ठाहींदमि न। ये भी बाप सम्झाइनि था ॿार। 5000 वर्ष पोइ संगम ईंदो आहे। जॾहिं 5000 वर्ष खां पोइ संगम ईंदो आहे तॾहिं ई मां ईंदो आहे। तव्हांखे सम्झाईंदो आहे, वरी खां सतो प्रधान ठाहींदो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। जेतिरो यादि कंदा ओतिरो खामियूं निकिरंदी वेंदियूं। तव्हां जॾहिं सतो प्रधान ॾेई ॾेता हुयो तॾहिं कोई खामी न हुई तव्हां। हाणे ये खामियूं कीअं निकिरनि? आत्मा खे ई अशांति थी आहे न। हाणे अंदर जांच करणी आहे कि असां अशांत छो थिया आहियूं। असां जॾहिं भाउ भाउ हुयासीं त आपस में केॾो प्यार हुयो। हाणे वरी खां उहो ई बाप आयो आहे। चईंदो आहे पंहिंजे खे आत्मा भाउ भाउ सम्झो। हिक ॿिए सां ॾाढो प्रेम रखो। देह अभिमान में अचण सां हिक ॿिए जी खामियूं ई कढंदा रहियूं। त असांखे आत्मिक प्रेम खपे। हाणे बाप चईंदो आहे तव्हां ऊच पद पाइण जो पुरुषार्थ करो। तव्हां ॼाणदा आहियो कि नई दुनिया में बाप असांखे वरसो ॾिनो हुई 21 जन्मनि जे लाइ, हिकदमि भरपूर करे छॾियो हुई। हाणे बाप वरी खां आयो आहे त छा न असां हुनजी मत ते न हलंदासीं? त छो न असां हुनजी मत ते हलूं? जॾहिं फ्री में बाबा एॾी सुठी मत घर वेठे ॾे थो त छो न हुननि जी मत ते हलूं? हली करे पूरो वर्ष वठणो खपे न। तव्हां मिठा मिठा ॿार केतिरा अडोल हुया। कोई मतभेद न हुयो। कंहिंजी निंदा आदि न कंदा आहियो। हाणे कुझु न कुझु आहे, उहो सभु भुलिजी वञणो खपे। असां सभु भाउ हिक बाप जा ॿार आहियूं। बसि इहो ई ओनो हुजणो खपे। असां जल्दी जल्दी सतो प्रधान ठही वञूं। फलानो अहिड़ो आहे, इन इहा ॻाल्हाई, इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे भुलिजी वञे। इहे सभु छॾो। बाप चए थो पंहिंजे खे आत्मा सम्झो, सतो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ करो। हाणे समय केतिरो आहे न, ॾिसो हालात ॾिसो त हाणे न कंदव त पोइ अहिड़ो समय अचण वारो आहे कि करणु चाहींदा त बि न करे सघंदा। छोकी हालात अहिड़ा थी वेंदा न। ॿियनि जो अवगुण न ॾिसो। देह अभिमान में अचण सां अवगुण ॾिसबो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो। भाउ खे ॾिसो त गुण ई ॾिसंदव, अवगुणनि खे न ॾिसणो खपे। सभिनि खे गुणवान ठाहिण जी कोशिश करो। अगरि कंहिंमें अवगुण आहे, तव्हांखे कुझु चयो बि फलाणे त हुनजे मथां बि रहम करो। हुनजे लाइ बि उनखे बि बाबा खे यादि करे प्रकाश ॾियो कि इहा बि इन अवगुणनि सां मुक्त थी वञे। कॾहिं बि कंहिंखे दुख न ॾियो। भल कोई उल्टो सुल्टो कुझु बि करे, सम्झिबो आहे ये रजो प्रधान आहे त ज़रूर हुननि जी चाल ई अहिड़ी हूंदी। हाणे आत्मा जी रजो तमो जी तेज आहे त उहा अहिड़ा ई कम कंदी न। तव्हां सतो प्रधान थी आहियो, लेकिन अगर वो अहिड़ा अञा भी कम थी करे तो असां सतो प्रधान कॾहिं थी वेंदासीं जॾहिं असां सम्झंदासीं कि अञा त ये रजो प्रधान तमो प्रधान जी स्टेज ते आहे। अगर असां भी हुननि जी ॻाल्हियुनि में अची वेंदासीं ऐं ॿियनि जे लाइ ग्लानी कंदासीं त असां भी सम्झो रजो तमो में आहियूं। पंहिंजे खे ॾिसणो खपे कि असां केसि ताईं सतो प्रधान ठहिया आहियूं। सभिनि खां जास्ती गुण हिक बाप में आहिनि त बाप सां ई गुण ग्रहण करो। ॿिया सभी ॻाल्हियुनि खे छॾो, अवगुण छॾे गुण धारण करो। बाप केतिरो गुणवान ठाहींदो आहे न। चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे बि मुंहिंजे समान ठहिणो आहे। बाप त सदा सुखदाई आहे त सदा सुख ॾियण ऐं सतो प्रधान ठहिण जो फुरनो रखो। कोई ॻाल्हि न ॿुधो बि, कोई जी ग्लानी आदि न करो, ॿुधो बि न। सभिनि में कोई न कोई खामियूं आहिनि ज़रूर। खामियूं अहिड़ियूं बि आहिनि जो पोइ खुद भी समझी न सकदा आहिनि। कॾहिं कॾहिं कंहिंमें अहिड़ी खामी हूंदी आहे
कि वो खुद भी समझी न सकदो कि मुंह में ये खामी है, या समझदा आहिनि कि हिननि में ये खामी आहे। पंहिंजे खे त ॾाढो समझदा आहिनि, परंतु काथे न काथे उल्टो बोल निकिरी ही वेंदो। जंहिंमें खामी हूंदी आहे वो समझदो न आहे न, लेकिन हुननि जे मुख सां उल्टो सुठो कोई बोल निकिरी ही वेंदो। सतो प्रधान अवस्था में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न। इते खामियूं आहिनि, परंतु न समझण जे कारण पंहिंजे खे मियां मिठू समझी वेठा आहिनि। बाप चवंदा आहिनि मियां मिठू त मां ही हिकु आहियां जो सभिनि खे मिठू अर्थात मिठो ठाहिण आयो आहे। हिन करे जो बि अवगुण आदि आहिनि न सभु छॾियो। पंहिंजी नफ़्स ॾिसो, असां मिठा मिठा रूहानी बाप खे केतिरो प्यार कंदा आहियूं, केतिरो ख़ुदि समझदा आहियूं, ॿियनि खे समझाईंदा आहियूं। देह अभिमान में अची वेंदा आहियो त कोई फ़ाइदो न आहे। बाप चवंदो आहे तव्हां अनेक बार तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिया आहियो, हाणे पोइ वरी ठहो। श्रीमत ते हले मूंखे यादि करो। सिर ते पापनि जो बोझ ॾाढो आहे, उनखे उतारण जो चिंतन करो। देवताउनि जे अॻियां वञी करे चवंदा आहिनि असां पापी आहियूं। श्री देवताउनि में पवित्रता जी कशिश आहे, ॾिसो मूर्तियुनि में बि आहे। हिन करे हुननि जी महिमा ॻाईंदा आहिनि तव्हां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। पोइ घर में अची करे भुलिजी वेंदा आहिनि कि असां देवी देवताउनि जे अॻियां ख़ुदि जी गिलानी करे आयासीं त असां अहिड़ा आहियूं। देवताउनि जे अॻे अची करे चवंदा आहिनि पंहिंजे सां घृणा ईंदी आहे। ॾिसो जॾहिं कारो गोरो हूंदो आहे त कारो ईअं ई जेको माण्हू हूंदो आहे उहो वेठो हुजे त हुनखे एतिरो न लॻंदो कि मां कारो आहियां, लेकिन गोरे जे साम्हूं लॻंदो न मां कारो आहियां। त उहो ई देवताउनि जे चित्रनि जे अॻियां लॻंदो आहे कि असां अहिड़ा आहियूं। पंहिंजे सां जीअं घृणा ईंदी आहे, पोइ घर ईंदा आहिनि त कोई घृणा न थींदी आहे। जीअं शमशान में वेंदा आहिनि त वैराग्य ईंदो आहे, उहो शरीर छॾे हली वियो जली वियो, पोइ घर ईंदा आहिनि त घुरिजी वेंदा आहिनि। जरा ख़्याल बि न कंदा आहिनि कि अहिड़ो हुननि खे ठाहिण वारो खीर। हाणे बाप चए थो ॿार ये पढ़ाई पढ़ो, देवता ठहिणो आहे त पढ़ाई पढ़णी आहे, श्रीमत ते हलणो आहे। पहिरियों बाप चए थो पंहिंजे खे सतो प्रधान ठाहिणो आहे। हिन करे मामिकम यादि करो, दैवी गुण बि धारण करणा आहिनि। भाव हा समझी हिकु बाप खे यादि करो, बाप सां इहे वस्तु वठणो आहे, इहे बि बुद्धि में आहे। माण्हू उन्हनि जी कंदा आहिनि, पोइ ॿी तरफ़ उन्हनि जी गिलानी बि कंदा आहिनि। हिकु तरफ़ कृष्ण खे चवंदा आहिनि संपूर्ण निर्विकारी अहिंसक, ॿियो तरफ़ उन्हनि खे चवंदा आहिनि कि कृष्ण बि कपिड़ा चुराई, कृष्ण बि एतिरी शादी कयूं, कृष्ण बि हिंसा कई, कुछ ॼाणदा न आहिनि। चवंदा आहिनि कुत्ते ॿिली में सभु परमात्मा जो रूप आहिनि। जेतिरो थी सघे कोशिश करणी आहे बाप खे यादि करणी, सभु ॻाल्हियूं भुलिजी वञो। के तव्हांखे कुझु बि चई, के तव्हांखे कुझु बि बुरो कई, सभु ॻाल्हियूं भुलिजी वञो। सिर्फ़ हिकु बाप खे यादि करे हाणे ख़ुदि खे सतो प्रधान ठाहिण जो पुरुषार्थ करो, संकल्प करो मां सतो प्रधान आत्मा आहियां। बाबा चए थो कि हाणे कोशिश करे मूंखे यादि करो। भले अॻियां बि यादि कंदा आहियो, परंतु उहा व्यभिचारी यादि हुई, ॾाढनि खे यादि कंदा आहियो। हाणे बाप चए थो अव्यभिचारी यादि में रहो, सिर्फ़ मामिकम यादि करो। भक्ति मार्ग में जेके तव्हां यादि कंदा आया आहियो ये सभु तमो प्रधान थी आहिनि, इहे हाणे तमो प्रधान थी आहिनि। भक्ति मार्ग में जेके तव्हां यादि कंदा आया आहियो, जीअं देहदारियुनि खे माण्हू यादि कंदो न त सभु तमो प्रधान आहिनि। आत्मा तमो प्रधान आहे त ख़ुदि तमो प्रधान खे यादि कंदो, हाणे पोइ छा थींदो? दुखी आत्मा खे तव्हां यादि कंदा त दुखी थींदा न। हिन समय सभु देवी देवता, सभु धर्म स्थापक बि दुख जी दुनिया में दुखी आहिनि। तव्हांजे गुरु बि के न के रूप में दुख थो भोगे, त उन्हनि खे यादि करे तव्हां बि दुख था भोगो। हाणे पोइ सतो प्रधान ठहिणो, हुते भक्ति न आहे जो यादि करणो पए। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार बसि इहे ई फुरनो रखो कि असां सतो प्रधान कीअं ठहूं। ज्ञान त ॾाढो सहज आहे, बैच ते तव्हां सम्झाए सघंदा, इहो बेहद जो बाप आहे। इन्हनि सां इहो वरसो मिलंदो आहे। बाप स्वर्ग जी स्थापना कंदो आहे, सो त ज़रूर हिते ई हूंदी, हिते ई थींदो न। शिव जी जयंती मनाइनि, स्वर्ग जयंती शिव जयंती माना स्वर्ग जयंती।
जिते शिव बाबा हिते ईंदो ई स्वर्ग जी स्थापना कनि। ॾिसो जे सेकेंड बाबा आयो न सेकेंड खां बाबा स्वर्ग जी स्थापना करे शुरू करे छॾी अथई न, त स्वर्ग जी जयंती भी थी वई न। देवताऊं कीअं ठहींदा, ये पुरुषोत्तम संगम युग ते न पढ़ाई सां ई त ठहींदा। सॼो मदार पढ़ाई ऐं यादि ते आहे। यादि जी यात्रा में रहण सां पोइ ॿियूं ॻाल्हियूं भुलिजी वेंदा। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार देह अभिमान छॾो, कोई बि खामियुनि खे ॾिसणो बि न खपे, फलानो अहिड़ो आहे ईअं कंदो आहे, हिन ॻाल्हियुनि सां कोई फ़ाइदो न आहे, टाइम वेस्ट आहे। सतो प्रधान ठहिण में ॾाढी महिनत आहे, विघ्न बि पवंदा आहिनि न। पढ़ाई में तूफ़ान न अचनि, पढ़ाई में एतिरो तूफ़ान न ईंदो आहे जेतिरो यादि में ईंदो आहे। पंहिंजे खे ॾिसणो आहे की असां केसि ताईं बाप जी यादि में रहंदा आहियूं, केसि ताईं असांजो लव आहे बाप सां। लव अहिड़ो हुजणो खपे बसि बाप सां ई चटका रहूं। वाह बाबा, तव्हां असांखे केतिरो समझदार ठातो अथव। ऊच ते ऊच तव्हां पोइ मनुष्य सृष्टि में बि तव्हां असांखे केतिरो ऊच था ठाहियो। ईअं अंदर में बाप जी महिमा, हुनखे शुक्रिया करणो खपे। बाप तव्हां त कमाल कंदा आहियो, ख़ुशी में गदगद थियणो खपे। चईंदा आहियूं ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे, त बाप जे मिलण जी बि ख़ुशी हूंदी आहे न। हिन पढ़ाई सां असां इहे ठहूं था, ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बेहद जो बाप सुप्रीम बाप असांखे पढ़ाए थो। बाबा केतिरो रहम दिल आहे। भले अॻियां बि भॻवान वच्चे अक्षर ॿुधंदा हुया, परंतु कूड़ हुजण जे कारण दिल सां लॻंदो न हुयो। हिते बाबा इहे चयो अथई, जेका आत्म अभिमानी स्थिति वारा ॿार हूंदा न, त उन्हनि खे लॻंदो की हा बाबा ईअं चयो अथई। जेका बि भक्ति मार्ग में भी गीता ॿुधाईंदा हुया भगवान वास्ते, लेकिन दिल सां न लॻंदो हुयो, छो जो कूड़ हुयो। चिकर वितर में भगवान आहे, पोइ वाच्य कीअं कंदो। तव्हांजी बुद्धि में ॾाढी ॾाढी नयूं ॻाल्हियूं आहिनि जो ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहिनि। अॻियां हली तव्हांजो दैवी जाड़ वधंदो वेंदो। बाप चईंदा आहिनि कि सभिनि खे पैगाम ॾियो कि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे निराकार रूप में यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थियनि, तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा। ॿियो कोई धर्म स्थापक ईअं चई न सघंदो, इन करे उन्हनि खे पैगम्बर मैसेंजर बि न थी सघंदा आहिनि। पैगाम त हिकु बाप ई अची करे ॾींदा आहिनि कि मामेकम यादि करो त सुतो प्रधान ठही वेंदा, सुतो प्रधान दुनिया में हली हलंदा। ये आई बाप जो पैगाम, सब जगह पैगाम लिखो। सॼो मदार हिन ते आहे। यूरोपियन माण्हुनि जे लाइ ये चक्कर ऐं झाड़ में सॼी नॉलेज आहे। उन्हनि खे इहो ॿुधाइणो आहे कि वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे, त वंडर खाईंदा। अमरनाथ बाबा ये सच्ची अमर कथा ॿुधाइनि था अमरपुरी में वठी वञण लाइ। उहा आहे अमरलोक। हिकु मथे निराकारी अमरलोक, हिकु सत्य साकारी अमरलोक। इहा हेठि आहे मृत्यु लोक। सीढ़ी आहे न, हाणे तव्हां मथे वञो था, पोइ नंबरवार ईंदव। हमेशा सम्झो शिव बाबा ॿुधाइनि था, उन्हनि खे यादि कंदा रहो त ख़ुशी रहंदी न। शिव बाबा इन्हनि में प्रवेश करे तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदा। ये वंडरफुल युगल आहे। शिव बाप ब्रह्मा बाबा इन्हनि जे थ्रू यू आर माई वाइफ। बाबा इन्हनि खे चईंदो आहे ब्रह्मा बाबा खे कि यू आर माई वाइफ, तव्हांजे द्वारा मां इन्हनि सभिनि खे एडॉप्ट थो करां। पोइ माता इनखे संभाल लाइ एडॉप्ट कयो हुए ॿारनि खे, हिक खे मुक़रर कयो मम्मा खे। ये ब्रह्मपुत्र सभिनि खां वॾी नदी तब में मातेश पिता हिन खे चईंदा आहिनि। बाबा को चईंदो आहे असां हलंदे फिरदे ॾाढा ख़ुशी सां बाप खे यादि कंदा आहियूं। यादि में केतिरो बि पैदल हलो, कॾहिं थकंदा न आहियूं। जेतिरो यादि कंदा ओतिरो चमक ईंदी वेंदी चेहरे में। ख़ुशी में तीर्थनि ते केतिरो दौड़ी करे वेंदा आहियूं। वो त आहे सभु भक्ति मार्ग जा धक्का। इहो बि खेल आहे न, भक्ति आहे राति, हाणे तव्हांजे लाइ ॾींहुं आहे। अच्छा मीठी मीठी सुठी नंढे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। तव्हां जे लाइ मुख्य सां बाप सां अहिड़ो लव रखिणो आहे जो हिकु बाप सां ई सदा चटका रहो। ॾींहुं राति बाप जी महिमा करणी आहे, ख़ुशी में गदगद थियणो आहे।
ॿियो आहे हिकु बाप जी अव्यभिचारी यादि सां सभिनि खे सुठो प्रदान थियनि। कॾहिं बि मियां मिठो न ठहिणो आहे, बाप जे समान मिठो ठहिणो। वरदान आहे पवित्रता जे फाउंडेशन खे मजबूत करे अतीन्द्रिय सुख जो अनुभव करण वारा संपूर्ण व संपन्न। ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन पवित्रता आहे। ये फाउंडेशन मजबूत आहे त संपूर्ण सुख शांति जी अनुभूति थींदी रहंदी। छोकी पवित्रता सुख शांति जी जननी आहे। अगर अतीन्द्रिय सुख व स्वीट साइलेंस जो अनुभव घटि तो थिए तो जरूर पवित्रता जो फाउंडेशन कमजोर आहे। ये व्रत धारण करण कम ॻाल्हि न आहे। बाप दादा पवित्रता जी व्रत के पालन करण वारी आत्माउनि खे दिल सां दुआएं सहित मुबारक ॾींदा। हिन व्रत में संपूर्ण संपन्न भव जो वरदान प्राप्त करण लाइ व्यर्थ सोचण, व्यर्थ ॾिसण, व्यर्थ ॻाल्हाइण, व्यर्थ करण में फुल स्टॉप लगाए करे परिवर्तन करो। हिन व्रत में पवित्रता जो जेको व्रत रखियो आहे हिन व्रत में संपूर्ण संपन्न भव जो वरदान प्राप्त करणो अथव। हिन व्रत द्वारा भी कई माण्हू रखंदा आहिनि न असांजे जो व्रत रखिया छो त हुनजी प्राप्ति जे लाइ कि असांखे इहे खपे हिन करे व्रत रखियो। तो सब पवित्रता जो व्रत छो रखियो ताकि संपूर्ण और संपन्न ठहूं। अगर असांखे असां व्रत रखियो आहे त असांखे संपन्न और संपूर्ण और संपन्न कॾहिं रहंदासीं जॾहिं असां व्रत सां गॾु गॾु व्यर्थ सोचण, व्यर्थ ॾिसण, व्यर्थ ॻाल्हाइण, व्यर्थ करण में फुल स्टॉप लॻाईंदासीं। तॾहिं ई असांखे हिन व्रत जो फ़ाइदो मिलंदो। भई माण्हू व्रत त रखंदा आहिनि फलाणे जे नाम जो, लेकिन उन ॾींहुं खाईंदा पीअंदा न आहिनि। त असां व्यर्थ सोचण, व्यर्थ ॾिसण, व्यर्थ ॻाल्हाइण, व्यर्थ करण में फुल स्टॉप लॻाइणो। तॾहिं असांखे हिन व्रत जी प्राप्ति संपूर्ण संपन्न थींदासीं। वरदान आहे स्लोगन आहे सॉरी सदा हिक जे अंत में खोयल रहो। सदा हिक जे अंत में खोयल रहण ही एकांत वासी थियण। ओम शांति।